ये राणा खान अज उबाण को थियो वेठो आहीं, ख़ैर त आहे? प्रभु सारंग सां को बि राब्तो न थियो आहे, फोन बि बंदि अथसि। अल्लाह ख़ैर करे, इन्हीअ करे उबाड़ो वेठो आहे। राणा खान रब ख़ैर कंदो। हू केॾो बि छो न मसरूफ़ हुजे, हिक न ॿिए ॾींहुं मूं वटि हलियो ईंदो आहे, मूंसां ॻाल्हाईंदो आहे या फोन ते राब्तो कंदो आहे। राणा खान ए कम जजेरो हूंदसि, ए इन्ही करे तो सां कोन थो ॻाल्हाए। काबू कुझु बि हुजे, छा बि हुजे, सारंग मूंसां हर वक़्तु राब्ते में हूंदो आहे, आउं बि हुन सां राब्ते में हूंदो आहे। ए माण्हुनि जा इलाही कम थो कराए, ए वांदो बि कोन हूंदो, ईअं बि आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे जो सारंग ग़रीब माण्हुनि जे कम थो अचे, भली ॻाल्हि आहे। ए हाउ राणा खान, इल्म सां अकुल ईंदो आहे, तंहिं करे त सारंग जे पोयां माण्हुनि जा वलर पिया घुमनि। अल्लाह अञा बि हुनखे वधीक तौफ़ीक़ ॾींदो, हू हिन थर जे झांगीअड़नि जो वार वसीलो बणिजंदो रहंदो। ए त कमला माण्हू सारंग जे इंतजारी में वेठा हूंदा आहिनि। ए हाउ राणा खान, पूरियो सवेर बि कागज़नि जी भरी खयो पियो। अहिड़े हॾ ॾोखी माण्हूअ जो नालो तारीख़ में सोनहरी लफ़्ज़नि सां लिखियो वेंदो। अहिड़ो माण्हू जीअरो रहे या न रहे, पर अहिड़े माण्हूअ खे सदियुनि ताईं यादि रखियो वेंदो। ए हाउ राणा खान, इहा ॻाल्हि तो हजी सची आहे। प्रभु असां खां बि अॻ में अहिड़ियूं अज़ीम हस्तियूं पैदा थियूं ऐं ईअं ई नालो रोशन कयो अथनि, जिन पंहिंजनि साणे जे लाइ पाण पतोड़ियो आहे। ए त पोइ तूं बि घटि की नहीं राणा खान। काबू आउं पंहिंजी वाखाण पाण कोन कंदुसि, न ई न राणे खान खे पंहिंजी वाखाण करण जी का ज़रूरत आहे। बाक़ी रही ॻाल्हि सारंग जी, सारंग खे जिते बि मुंहिंजे साथ जी ज़रूरत हूंदी आहे त काबू आउं हुते पहुची वेंदो आहियां। ही राणो खान हिकु हकल ते हुते हाज़िर थियण वारो जवान आहे। ए हाउ राणा खान, इहा तो हजी ॻाल्हि सची आहे। पोइ भली भली सिर जो सौदो छो न मूंखे करणो पए, सिर वञे त घोरियो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।